त 20 सदी जे आख़िर में 2-3 वाक़िया आहिनि। हुन में मिसाल असां ॾिठो आहे त सिंध चवणु, सिंधी लिखणु, इहो पाकिस्तान में 1 यूनिट जे दौर में ॾोह आहे। पंजाबी नथो चई सघिजे, बंगाली नथो चई सघिजे, पश्तून 1 यूनिट में। ठीकु आहे। 1 यूनिट जे हवाले सां सिंधी माण्हुनि मुसलसिल बिना हथियारनि जी जदोजहद कई आहे। उनजो मर्कज़ त हैदराबाद आहे, पर असर सॼी सिंध में आहे। ठीकु आहे। इहा हिकिड़ी अहिड़ी जदोजहद आहे जंहिंमें का पार्टी कान्हे, सही, पर दानिश्वर, अदीब, क़ौमी कारकुन, सहाफ़ी, औरतूं, मर्द, उहे सभु गॾु। ठीकु आहे। पंहिंजो किरदारु अदा पंहिंजो किरदारु अदा शागिर्द पंहिंजो, अदीब पंहिंजो, सुञाण माण्हू पंहिंजो कनि था। के जेलनि में, के जेलनि खां ॿाहिरि, हर को किरदारु थो अदा करे। ठीकु आहे। इन तहरीक जे कामयाबी जो जीअं तव्हां चयो न त पीर साहिब पागारो खैरपुर में हो, पीर साहिब पागारो सांगड़ में हो, थर जे हिकु अधु हिसे में हो, बाक़ी पीर साहिब कोन्हे सॼी सिंध में। इन करे पीर साहिब जो असरु सॼी सिंध में तहरीक जो न आहे। तॾहिं त हुर तहरीक सॾिजे थी, तॾहिं त रुॻो हुर तहरीक थी सॾिजे। अलाह बख़्श सुमरो उहो हिकिड़ो फ़र्दु आहे, उनजी रुॻो दोस्तनि जे अंदरि ऐं अंग्रेज़ तोड़े इंडियन जेके पॉलिटिशियन्स आहिनि उन्हनि जे अंदरि उनजी हैसियत ऐं इज़त आहे। हो सर जो लक़ब छॾे थो ॾिए, खिताब वापसि था कनि, तक़रीरूं मशहूरु आहिनि, पर उहो अकेली मुहिम जो ई नज़र थी अचे। 1 यूनिट जे ख़िलाफ़ तहरीक में मुहिम जो ई नज़र नथी अचे। साॻे नमूने MRD आहे, उहा बि सॼी सिंध में आहे, पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ हिसनि में आहे। तोड़े MRD शुरू थियण सां पश्तूननि अलॻि रस्तो वरितो। हिकु राति अवल ई चयो त अवल चूंडू न, अवल एहतिसाब कयो, ज़िया खां मुतालबो कयो, त उतां हू पर पोइ बि सॼी सिंध, पंजाब जा कुझु इलाइक़ा, पोइ हिकिड़ी तहरीक हले थी। उन तहरीक में बि मुहिम जो ई कोन्हे, घणे इलाइक़े में हले थी, किथे किथे मुहिम जो ई जा वाक़िया मिसाल मिलनि था। ही 2 हिसा हिकिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि, जीअं 3 सेप्टेम्बर 88 हैदराबाद वारो वाक़ियो, ऐं वरी पोइ 84 में 17 अक्टूबर ट्रोड़ी फाटक वारो वाक़ियो, 88 खां पहिरियां। 88 खां पहिरियां 84 में हू, 88 में हू, वरी 92 में थियो आहे शाह बंदर वाक़ियो। 92, सही, ठीकु आहे। हाणे छा आहे त तव्हां 92 में जेको शाह बंदर वाक़ियो आहे न, उन शाह बंदर वाक़िए में 7 माण्हू क़त्ल थिया आहिनि नेवी जे हथां, त इहे टपियो पए विया इंडिया। एमनेस्टी इंटरनेशनल जी रिपोर्ट इहा आहे त इहे सभु जीअरा पकिड़े पोइ मारियो, उनखे पाण नथा खोड़ ॻाल्हियूं आहियूं, पोइ उहा खोड़ ॻाल्हियूं। पर शाह बंदर जी इहा तहरीक, इन ई दौर में नवाज़ शरीफ़ जो इहो दौरु आहे जंहिंमें हैदराबाद जे ॿाहिरों टंडे बावल ॻोठ में 9 हारी क़त्ल था थियनि, सॼी सिंध उथी थी पए। ऐं टंडे बावल जो मंतकी अंजाम उन मेजर खे फांसीअ जी सूरत में थो अचे, जो सॼी सिंध गॾु हुई। इन जो मतिलबु आहे त मुहिम जोई सां सिंध गॾु न आहे, पर जेकॾहिं मुहिम जोई आहे त उते वरी तहरीक कामयाबु न आहे। पहिरीं त इहे जेके ॻाल्हियूं आहिनि, माना त उन हवाले सां छा आहे जो पहिरियां त 1 यूनिट वारो जीअं तव्हां ॿुधायो त सिंध जो हिकिड़ो मुनफ़रिद मिज़ाज बि आहे। किन मामलनि ते जेको हुनजो अचे थो पंहिंजो
रद्देमल रिस्पॉन्स अचे थो त उहो अवामी जॾहिं शऊर पोइ भली लाशऊर ई हुजे हुनजो सिंध जी हिकिड़ी अहिड़ी हिस चऊं खणी तारीख़ी तौरु घणेई तारीख़ जे हादसनि मां गुज़रण जे करे शायदि उहा हिन में लाशूर में अवाम जे पैदा थी चुके जिते सम्झे थी ते मूंखे मुंहिंजे वजूद खे चैलेंज आहे तशख़ुस खे चैलेंज आहे ही ख़तरो आहे उते उन जा मुहिमजोई खां सवा मामला थियनि था जीअं कालाबाग डैम जी कालाबाग डैम ते हू ईअं जीअं माण्हू जीअं खुंभियुनि वांगुरु उभरी अचनि जंहिंमें ख़ासि का बि प्रचार बि कान्हे न ई को तनज़ीमकारी आहे न को कुझु कोन्हे पर माण्हू ॼण हिकिड़ो सम्झनि था त न यार पाणी खां सवाइ जी न सघिबो पाणी खां सवाइ बनी ॿारो हर शइ सॼी तहरीक में हथियार बंदि हिसो न अथव न न किथे बि न किथे तोड़ वञी बेनज़ीर भुट्टो बिल्कुलु कमु शहीद ते हा हा वॾो तमामु वॾो इन जहिड़ो तारीख़ी मां चवां थो त जेको जलसो इज्तमा चऊं त तमामु वॾो घण पार्टी हा घण पार्टी घण क़ौमी सिराइकी बि आया ऐं इहो वॾी कामयाबी आहे त एतिरो माण्हू गॾु थियणु ऐं हिकिड़ी एजेंडा ते वरी पोइ सभिनि खे मौक़ो मिले ॻाल्हि ॿोल बि कनि ऐं एॾो वॾो असरु हुजे हुनखे ॼण ॻाल्हि जी चेल भञी विधी अॼु ॾींहं ताईं सिधो नथो थिए सिधो कोन थियो वन यूनिट खे बि ईअं ई जो कासो हिकिड़ो क़ौमी वजूद खे लाशऊरी तौरु ईअं हिकिड़ा थिया भई ॿियूं शयूं जेके ही वाक़िया जीअं तव्हां ॿुधाए त हाणे उन्हनि जो उते वरी ॾिसूं था त भली उन में वरी साॻी ॻाल्हि त कंहिंजो कहिड़ो जज़्बो छा आहे छा न आहे पर ॻाल्हि इहा त उन में अवाम जी शिरकत किथे कोन थींदी कोन्हे भई वाक़िया पंहिंजी जाइ ते हुते मुख़्तलिफ़ खोड़ माना उन बर्बरियत जे ख़िलाफ़ ॾुख आहे ॾुख आहे तकलीफ़ थिए थी त भई जेको आहे हुन में चूड़ी फाटक में नौजवान बेगुनाह विया क़त्ल थिया या पंहिंजो जेको आहे नुक़सानु थियो पंहिंजो शाहबंदर में नौजवाननि जो थियो टी में माण्हू रुली विया खोड़ के सचनि कूड़नि किसनि में बेट मथे थी विया घणा माण्हू पंहिंजे सभु शयूं त उन्हनि जे वाक़ई उन ते असां नथा अचूं त कंहिंजो जज़्बो या वग़ैरह पर जेको अवाम में ईअं जेका हिकिड़ी शइ ॼण ईअं छांइजी वञे असरु विझे त पोइ अवामी शिकिल हा हिकिड़े हदि ताईं MRD खे मञणो पवंदी हिकिड़ी हुनजी बिल्कुलु अवामी शिकिल आहे पर चवनि था त उन MRD जे बैकग्राउंड में भुट्टे साहिब जो क़त्ल आहे जो त पीपल्स पार्टी माण्हुनि खे कढे माण्हुनि खे ॾिसो न कढियऊं त हेॾी वॾी शख़्सियत ते बि एतिजाज कोन्हे उहो ई त मां अर्ज़ु कयां पियो त मिज़ाज हिन क़ौम जो ॾिसो त कीअं आहे त भुट्टे साहिब जो थिए थो क़त्ल चओ था त माना 79 में 4 अप्रैल ठीकु आहे 79 खां गेप आहे 83 में रद्देमल अचे थो त उन में पोयां उहे शयूं मां तव्हांखे अॻे दफ़े इहो बि ॿुधायो त मां जॾहिं नौजवान आहियां त मूंखे ॿ वाक़िया वॾो मुतासिर था कनि त भई छो असां कहिड़ो गुनाह कयो आहे त 79 में बि असां सां ही कहर थी वियो होॾां 81 में शहीद नज़ीर अब्बासी जो वाक़ियो थिए थो पोइ त मथे वरी इहे वाक़िया अचनि था लॻी थो मुख़्तलिफ़ अचनि था वरी माज़ी जूं ॻाल्हियूं आहिनि त हाणे उन में असुलु जेको सुवालु अचे थो त अवाम जी शिरकत खां सवाइ महिनत वॾी आहे तमामु ॾुखियो कमु आहे जेको कल्ह जेको पोरियो पाण करे सघंदा हुआसीं मां एतिराफ़ थो कयां त अॼु ओड़ो पोरियो शायदि असीं न करे सघूं पर असीं नौजवाननि खे सम्झाए था सघूं था त बाबा का बि शइ हाणे इनकलाब इम्पोर्ट कोन थींदा मां बोल्ड ॻाल्हि करे छॾियां त नो सीक्रेसी नो प्रॉक्सी ख़तमु दौर ई ख़तमु माना मार्फत ते बि न हलबो न हलबो शरीयत ते हलबो डायरेक्ट हा तरीक़त ते छो त मार्फत वारा आलम रहिया ई कोन त आलमी दुनिया ई बदिलजी वई त अॼु दुनिया में किथे बि जेको आहे सो का बि न जलावतन कंहिंजी का हुकूमत थी बीह सघे न वरी को ईंदो लही जेको मसीहा जेको अची असांखे आजो कराए असांखे पंहिंजे माण्हुनि में पंहिंजी धरती ते पंहिंजे उन में पाण जेको आहे सो महिनत करणी पवंदी कमिटमेंट सां जेतिरो बि हाल हुजे उमिरि आहे भला जेतिरो सम्झी सघिया आहियूं
मन को हिकिड़ो जुमिलो को चङो कमु करे विझे, का सलाह में असां कमु अची सघूं। नतीजा त इहे ॾिठा अथऊं त शयूं न इम्पोर्ट थींदियूं, न को का मुहिमजोई हलंदी, न कोई अहिड़ियूं एडवेंचर वारियूं थींदियूं। विच में कटिया थो त ख़ुदि अॼु 2024 में असां त इन ॻाल्हि जी मुखालफ़त में आहियूं न त अफ़गानिस्तान का हिते हथु चरांद अंदरि करे, अंदरूनी चरांद करे ऐं पश्तूननि ऐं उन्हनि सां मिली ऐं पाकिस्तान जो नुक़सानु करे। असां त इन जे बि ख़िलाफ़ु आहियूं न। जेका मार्फत वारी ॻाल्हि सिधा असां ते पवंदा न। ॻाल्हि आहे न त मां त पहिरीं त पंहिंजे फार्मूले जो मक़सदु हीअ आहे त मुंहिंजो बचाव छा में पंहिंजे वतन जी ॻणती पहिरियां कंदुसि। ठीकु थियो। जेके इलाक़ाई तौरु, मुल्की तौरु, आलमी तौरु जेको बि कुझु थी रहियो आहे या जेके इम्कान आहिनि उनमें मुंहिंजी प्रायोरिटी मुंहिंजो वतन आहे। ठीकु आहे। मुंहिंजो क़ौमी तशख़ुस आहे। ऐं त इहो थो चवां त सिंध जी जाग्राफियाई वहदत हींअर एज़ अ कारकुन मां खुलियल लफ़्ज़नि में चवां थो, उहो तमामु वॾो चैलेंज आहे असांजे लाइ। सिंध जी जाग्राफियाई वहदत, पोइ उन में खोड़ ॻाल्हियूं सिंध जी अददी अक्सरियत थी वेंदी। डेमोग्राफी, जाग्राफी, सिंध जा वसीला, हक़े हाकमियत, 5-7 अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जेके तमामु आम आहिनि, जेके 15 साल हिते भींग थी आहे हींअर। भली जेका बि असांजी जेका पीपल्स पार्टी वेठी आहे, 15 सालनि में जेका लुटमार थी आहे, 15 सालनि जो जेकॾहिं उहो सॼी बजेट, मां त हैरान थींदो आहियां त टाउन जी बजेट एॾी वॾी आहे साल या महीने में, त टाउन में त सूरत नज़र कोन थी अचे किथे जेको आहे उन लिहाज़ खां तरक़ी जे हिसाब सां। हा न, जेतिरी भला जेकॾहिं ठीकु आहे बाबा, असां सां ज़्यादती आहे, ज़ुल्म आहे, जेको ज़ाहिर आहे उहो वॾो हिकिड़ो हिकिड़ा तयशुदा बहस आहिनि। पर जेका मुयसरु बजेट आहे, सुवालु इहो आहे त हक़ त असांजो 100 रुपियो आहे, पर असांखे 10 आना मिलनि था। सुवालु त 10 आना बि ख़र्च न थियनि त जे लेननि जो मशहूरु आहे, चइबो आहे इहो रुपियो मथां लहे थो, 8 आना ज़ार खाई वियो, 4 आना विच में जेका ब्यूरोक्रेसी उन वक़्त जी छा चइजे, जेके ॿिया खाई विया जेके, वरी अञा 4 आना हेठि आया त क्लर्क कढ़ावा जेके नेठि वञी चई त आवाम ताईं टको पहुचे थो, त उनजे करे लेननि चई छॾियो त मूंखे टके जी जमूरियत न खपे। हाणे ॻाल्हि इहा त बाबा असांजा भला जेके 10 आना मुयसरु आहिनि उहे त हुजनि न, खपनि त असांजो रुपियो असांजो हक़ु आहे। रुपियो हिसे रसी सां रखियो अथव न, रखियो अथव पाण रखियो ॾियो। हा, असांजो पूरो ॾियो तव्हां। हा, ठीकु आहे। हाणे उन ॿियूं ॻाल्हियूं का बि नारेबाज़ी नथा कयूं। पहिरियां त शयूं आहिनि त गैर जज़्बाती तौरु हिकमत जी तक़ाज़ा बि आहे त भई जेको आहे सो 10 आना जेके मुंहिंजा इहे आहिनि, इहे 15 सालनि में कॾहिं बि सिंध सवली नज़र अचे हा, सिबताई सां नज़र अचे हा। पर हाणे त असांजे हथ में जेको आहे सो माना उहे 10 आना आवाम ताईं, असां ताईं, केसि ताईं, मिडल क्लास ताईं ज़रूरु। तव्हांजी ॻाल्हि ॿुधी हिकिड़ो सुवालु मुंहिंजे दिमाग़ में हींअर दाख़िल थियो आहे, उहो हीअ आहे त ही जेके 84, 88, 92 इहे 3 वॾा वाक़िया या सानिया या जेके बि थिया आहिनि, इन्हनि जे नाकाम थियण जी सूरत में हिन सिंधी वॾेरे खे चांस न मिलियो आहे वधीक 10 आना बि खाइण जो। हिकिड़े हद ताईं त हीअ आहे त वरी उहा ई ॻाल्हि आहे त रोमांस जे करे छा थियो जो केडर पार्टियूं जेके बि रहियासीं उन्हनि चयो बाबा इहो असां माना इनकलाब त तरी ते आहे, तंहिं करे घुमाए लाहींदासीं, छाजो वॾेरो छाजो नंढड़ो ख़ैरु आहे। पर असांखे अंदाज़ो वाक़ई न थी सघियो त वॾेरे असांखे पेर खोड़ण ई कोन ॾिनो, इवन यूनियन काउंसिल ताईं बि असांखे कोन, न को असां ख़्यालु ई कयो न, असां ख़्यालु कयो, पर हू एॾो असांखां तेज़ निकितो। उहो हिकिड़ो दोस्त चवंदो डॉक्टर कहूर बलोच, चई मामा जदलियात हम लोगों ने पढ़ी है लेकिन समझी सरदार और वडेरे ने,
और चौधरी ने जो जेके बि आहिनि त हाणे हुननि वटि जदलियात क्लियर आहे वॾेरे वटि त ही मुंहिंजो पावर आहे इहो छॾिणो न आहे। हे कॉन्स्टिट्यूएंसी में तव्हां रुॻो हिकिड़ो तालको त मटाए ॾेखारियो। हा बिल्कुलु ठीकु। नओं ज़िलो नओं तालको ॾिसो त कीअं थो अखियूं ॻाढ़ियूं करे। त असां हिनखे पिया सम्झो त ॼटि वॾेरो आहे। हिकिड़े अहिड़े वॾेरे सां मुंहिंजो इतफ़ाक़ थियो KTN ते किथे त उहो तक़रीबन जा हाणे नओं नसुल सेकेंड नसुल जेको आहे ऑक्सफोर्डियन आहे पंहिंजो वॾो। त उहो बहरहाल मां हुनखे चयोसीं हाणे महिरबानी कयो सुठो माण्हू हुनजो रवैयो ॾाढो सुठो हाणे ऑक्सफोर्ड मां थी आयो अलाए हार्वर्ड मां थी आयो जेसिताईं थिए प्रोग्राम चांहि जे वक़्त में ॾाढी दिलचस्प ॻाल्हि आहे। मुंहिंजो मूंखे सम्झ में तव्हां वाक़ई तव्हां ऑक्सफोर्ड मां करे आया आहियो त उहो थोरो मुस्कुराई चांहि पीते मूंखे चए हा साईं चयो मां तव्हांजे पाड़े जो बि आहियां तव्हां मुंहिंजे दर जा ज़मीदार आहियो ऐं हिकिड़े शरीफ़ इंसान जा फर्ज़ंद बि आहियो ऐं वाक़ई शरीफ़ फैमिली रही आहे। सो असांजे तर में नौशहरो कंडियारो सम्झी विया हूंदो त मुंहिंजो हीउ जेको आहे सो तव्हांजो हितां अचो था त पोइ जेको तव्हांजो कंडियारे मोरे में जेको स्टाइल आहे नौशहरे में उते तणियूं खुलियूं पियूं आहिनि गला खुलिया पिया आहिनि दाॿा हेॾां होॾां त जेसिताईं ख़बर जेकॾहिं न हुजे त न सम्झी सघिबो तव्हां ऑक्सफोर्ड या उतां इहो छा आहे इहो मूंखे सम्झ में महिरबानी कयो। चुप थियो मुस्कुराई जी ॻाल्हि ॾाढी दिलचस्प आहे सची ॻाल्हि इहा आहे त दादा माण्हू यंग मैन हो असां त हिते अची फासी विया आहियूं उते भेण सां दुनिया जहान तव्हां ख़बर आहे अलाए छा आहे मुंहिंजे मूं ॿुधी आहे ॾिठी कोन पर ॻाल्हि इहा आहे त पंहिंजो चए त वाक़ई असांखे पोइ हिते माइट ॿुधाइनि था पंहिंजा वॾा त वाह हिन आवाम खे जेसिताईं तड़ियूं खोले दाॿो ऐं न कंदो ॾंडो न खणंदो मतिलबु हुनमें ॼण गारगंद ऐं दाॿो न कंदो त हे सिधा थींदा ई कोन। हाणे इहा उनजी जदलियात पकी आहे भले ऑक्सफोर्ड मां अचे भले किथां बि हार्वर्ड मां मोटी अचे हिते असां लाइ ॼटि थी थो वञे थियणु हाकिम जेथो चाहीं त तबियत बि हाकिमाणीदार हाणे असांजो इन में त बि हाणे इनकलाबी माण्हू असां त कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे कॾहिं कॾहिं अवाम ते बि मयार ईंदी आहे त बाबा तव्हांजो कहिड़ो हाल आहे तव्हां छा था चाहियो जंहिं कंहिंजे पोयां बीठा आहियो हर को ज़िंदाबाद हिन जो झंडो फलाणे जो खणी कॾहिं हुन जो कॾहिं हुनजो हिकिड़े मां जान छॾायूं था वरी ॿिए जो खयों बीठा आहियो त इहो त वरी हिकिड़ो सिस्टम आहे ख़ैरु हिते त वॾेरो बहरहाल असां खां तेज़ आहे। हाणे चऊं था वॾेरो तेज़ आहे मां रुॻो हिते अर्ज़ु कयां पर वॾेरे खे वरी इन तेज़ में जेका मदद सरकार असांजी मथी करे थी मुनज़िम रखण में न उहो त सभु गॾु ख़ुदि हुनजो उहो सभु गॾु पर हाणे हिकिड़ो त मुंहुं जो ई न कजे जी सिंधी माण्हू हूअं बि हथियार जी पॉलिटिक्स जे ख़िलाफ़ु आहिनि ठीकु आहे हथियार असांजे फ़ाइदे में न आहे तालीम उहो असांजो वॾे में वॾो हथियार आहे उन जे बारे में असांखे बिल्कुलु सुजाॻ थियणो पवंदो ठीकु आहे तव्हांजे ख़्याल में ॿियो ख़ुदि असांजे जेके ॻोठ शहर आहिनि उन्हनि में असांखे स्कूलनि जी मालिकी पाण करणी पवंदी ऐं असांजी जेका मुहिमजोई जे ख़िलाफ़ु कम ई इहो कयूं त जे स्कूल सुधरी पिया इस्पतालूं सुधरी पियूं सिंध जे माण्हुनि खे जे पीअण जो साफ़ु पाणी मिलियो त बीमारियूं बि न हूंदियूं त पाणीअ लाइ जिदोजहद कजे साफ़ु पाणी लाइ म्यूनिसिपल सर्विसिस लाइ जिदोजहद कजे त बि असांखे पाणी साफ़ु ॾियो इंसान जो मसइलो अक़वाम मुतहिदा खां वठी ऐं हिन जे आर्टिकल 25 में तव्हां ॾेई छॾियो आहे त असांखे इंसान तौरु ट्रीट कंदो त सिंधी माण्हू इन पासे जेकॾहिं महिनत कनि त फ़ाइदो थींदो। इहो रस्तो आहे भली ड्रिघे पंध वारो आहे पर आस्ते आस्ते कारगर आहे त आवाम सां गॾिजी बीहिजे ऐं उन सां गॾिजी हलिजे बि पोइ केतिरो तकिड़ा हलनि था केतिरो घटि हलनि था
पर उन जी शिरकत खां सवाइ या उन्हनि जे इन्हनि ॻाल्हियुनि खे एड्रेस करण खां सवाइ आहिनि नंढड़ियूं ॻाल्हियूं पर ॾाढियूं अहम आहिनि, ॾाढियूं अहम आहिनि। त बाबा हीअ जेका इस्पताल आहे तालके जी, हिन जी बजेट एतिरी आहे यार, तूं एमओ या जेको बि हिते अचे थो, या हीअ जेको आहे यूनिवर्सिटी जो असांजो एॾो वॾो इदारो आहे यार, जेको आहे सो पंहिंजो इन जो त फ़ाइदो असांखे फुल खणणु खपे। यूनिवर्सिटियूं कॉलेज थी विया आहिनि। हा, उन्हनि जूं जेको आहे सो असांजूं एॾियूं यूनिवर्सिटियूं एॾा इदारा आहिनि, इन मां एतिरो जेको आहे सो इन मां ज़हीन तरीन शागिर्द निकिरणु खपनि। इवन असांजे उस्ताद जे हवाले सां मोहतरम उस्ताद आहिनि, पर उन्हनि ॾांहुं बि असां हिकिड़ो अर्ज़ु खणी हलूं, सुवालु कयूं त साईं तव्हांजा ॿचा आहिनि, तव्हांजी हिकिड़ी पंहिंजो अमानत आहे, त इहे आहे, इहा रिफॉर्मिस्ट लॻंदी मूवमेंट, हिकिड़ी रिफॉर्मिस्ट नेचर जी। पर हाणे जॾहिं रिवोल्यूशनरी जंप ॾियण जी मौसम कान्हे या हालतूं मुयसरु न आहिनि, त इतां रिफॉर्म्स मां थींदे थींदे तव्हां घणनि चङियुनि जायुनि ते पुॼी सघो था पंहिंजे मक़सदनि ताईं, जो इहो मक़सदु न आहे त पॉलिटिकली पार्टियूं जेके से कमु न कनि, भले पंहिंजे प्रोग्राम सां तव्हां हलो, पर ध्यानु पंहिंजे वर्कर खे या असां सभिनि खे पंहिंजे माण्हुनि सां गॾिजी करे पंहिंजे प्रोग्रामनि समेत पंहिंजे उसूलनि ते क़ाइमु रहंदे करणु उहो खपे, जेको आहे सो जीअं मिसाल आदमशुमारी जहिड़ो इशू अची थो वञे। हाणे सची ॻाल्हि त इहा आहे त उन वक़्तु ध्यानु त पूरो उन ते ॾिजे न, त कोशिशि कजे त हिकु हिकु माण्हू ॻणाइजे, या टेक्निकली जेके फॉल्ट आहिनि उन ते निशानदेही कजे, या पाण उन में हिमत कजे जेतिरी बि, जॾहिं बि कई आहे त नतीजा मिलिया आहिनि वन यूनिट वांगुरु। त उन लिहाज़ खां असां उन महिल मां बीठो नारा हणा पंहिंजनि पंहिंजनि पार्टियुनि जा मुख़्तलिफ़, त बाबा ठीकु आहे, इहो नारो काॾे कोन थो वञे, पर हींअर ई ॻिची में पई आहे, हिन में जेकॾहिं घटि वधाई थी वई, रेशो हेठि मथे थी वियो त नुक़सान जो थींदो। त ईअं चऊं था जेके मुयसरु हालतूं आहिनि, आइडियल हालतूं त न आहिनि, थींदियूं न आहिनि, उन जे करे उतां खां ई जेकॾहिं हिकिड़ी शुरू थिए थी त माण्हुनि खे रुॻो, मां ईअं बि अर्ज़ु कयां त माण्हुनि खे रुॻो एतिरो बि सम्झाइजे त बाबा ॻाल्हि ॿुध, भली मूंखे जेकॾहिं वोट तूं नथो ॾियणु चाहीं तुंहिंजी मर्ज़ी आहे, पर तूं इहा ख़बर आहे त तुंहिंजे हथ में इहा पर्चीअ जी अहमियत छा आहे, हीअ तुंहिंजे नसलनि जी तक़दीर जी पर्ची तुंहिंजे हथ में आहे, जेका 15-18 साल खां तूं पियो थो ईअं दॿे में उछली, ऐं जेको इहो पुराणी घुरतो वारी नलको, नौकिरी, रोड, इहे बि शयूं अञा रोले में आहिनि, गटर ते ढकण ई कोन्हे को, त हीअ जेकी तुंहिंजे हथ में आहे, इहा एॾो वॾो फ़ैसिलो करे सघे थी, जो हिकु त रेशो घटि टर्न ओवर जेको थींदो आहे, टर्न आउट जेको चवंदा आहियूं, त हाणे हिन में जेकर तूं एहतिजाजनि चवंदो मूंखे वोट ई कोन्हे ॾियणो, सभिनि खे मां आज़माए छॾियो, वॾेरनि नंढेरनि खे जेको मां अफ़ाल ॾिठा आहिनि, असांखे त टको ई नथो पहुचे, तंहिं करे बाबा असां तौबा कईसीं, अहिड़े वोट खां दॿा भली खाली वञनि। इन क़िस्म जूं बि हिकिड़ियूं नयूं नयूं हिकिड़ियूं बिल्कुलु थी सघनि थियूं, हिकमतूं थी सघनि थियूं, त मां चवां थो त माना नए सिर शयुनि खे सोचणु, रिविज़िट करणु, रिव्यू करणु जेको आहे, इहा ॻाल्हि हालांकि इनकलाबी तरह दोस्त असां रोमेंटिकली ॾुखी लॻंदी, पर रिफॉर्मिस्ट ॻाल्हियूं कॾहिं कॾहिं रिफॉर्म्स ॾाढा ताक़तवर थींदा आहिनि पंहिंजो, ऐं जेसि ताईं पाइदार इनकलाबनि जी मौसम या हालतूं पैदा थियनि त ओसि ताईं थोरो पंध त जेको आहे सो अॻिते कजे। 15 साल में तालके वारे खे जेको आहे सो मिसाल तौरु मां पंहिंजे तालके ॻोठ जी ॻाल्हि कयां, इस्पताल या जेको उते वेठो आहे कंडियारे जो असांजो टाउन जो थियो वेठो आहे, या वज़ीर बि लॻो पियो आहे मिसाल, या MP वग़ैरह, त बाबा असांखे इहा ख़बर आहे त कंडियारे तालके जी बजेट हेतिरी जेका अर्बन किरोड़नि में जेका या ज़िले जी अचे थी, उहा किथे आहे, उहा त ईअं बिल्कुलु मखण वांगुरु मथां ई उहा चटिजी खाइजी वञे थी, ख़ल्क़े ख़ुदा ताईं साईं इंजेक्शन सही कोन थी पुॼे पई, पंहिंजो बला जी नांग जी कुते जी इंजेक्शन कोन थी पुॼे, इस्पतालुनि में जेको आहे सो पंहिंजो अलाए छा अशर लॻो पियो आहे, त इहा सूरत हाल आहे। त तव्हां सही था चओ त बिल्कुलु इन ई वे में बि वॾो कमु थी सघे थो। ही हुया जनाब आसिफ बालादी साहब, ऐं असांजी कचहरीअ जे जारी रहंदी, पर हिकिड़ी ॻाल्हि उहा ही आहे त जेसिताईं पंहिंजे वसीलनि जी, पंहिंजे स्कूलनि जी, पंहिंजे इस्पतालनि जी, पंहिंजे ॻोठनि जी, पंहिंजे शहरनि जी हिकु हिकु विख ते, हिकु हिकु सिर ते
असां मालिकी न कंदासीं त आस्ते आस्ते जीअं आङुरियुनि में वारी निकिरंदी वेंदी आहे ईअं सिंध असांजे आङुरियुनि में निकिरंदी वेंदी। इन करे सिंध जो नौजवान जीअं आसिफ साहब चयो त हथियारबंद जदोजहद जे बदिरां अचो तालीमी जदोजहद कयूं, अचो त पीअण जे साफ़ु पाणी हासिलु करण लाइ जदोजहद कयूं, ऐं अचो त जज़्बाती नारनि जे बदिरां अमली तौर ते जेका बहितर ॻाल्हि आहे उहा करे सघूं ऐं सिंध जे माण्हुनि खे हिकु नए निराले हिकिड़े पंध ते वठी हलूं जिते असां सां थोरी बि खरबस्ती थिए त असां सुजाॻ ईअं थी बीहूं जीअं वनी ऊंट जे भेरे हुआसीं, जीअं MRD जे भेरे हुआसीं, जीअं कालाबाग डैम जे भेरे हुआसीं। इन करे माण्हू धरती मुल्क उहे सभु जो सभु पंहिंजी जाइ ते रहंदा, उन्हनि में फेरियूं घेरियूं हुक्मरान तबिका उहे हमेशह उन्हनि जे ख़िलाफ़ु कंदा आहिनि जॾहिं क़ौमूं बेवस हूंदियूं आहिनि ऐं क़ौमूं बेअसर हूंदियूं आहिनि। इन करे पंहिंजो असरु तालीम सां वधायो, पंहिंजो असरु ॿधीअ सां वधायो, पंहिंजो असरु बहस सां वधायो, पंहिंजो असरु हिक ॿिए सां ॻाल्हाइण सां वधायो, शहरनि खे ॻोठनि सां, ॻोठनि खे शहरनि सां मिलायो ऐं पोइ हिकिड़े ॾींहुं सिंध समेत सॼो पाकिस्तान हिकिड़ो अहिड़ो मुल्क हूंदो जंहिंजा मालिक मुल्क जा पाण अवाम हूंदा ऐं घणो करे उन्हनि जा मसइला घटि हूंदा। लीडर TV में आसिफ बालादी साहब सां असांजूं ॻाल्हियूं जारी आहिनि। अॼोकी निशस्त पाण हिते पूरी था कयूं। असां सां गॾु रहिजो।